पासे के अपडेट कंदा हलूं। ॿी अहम ख़बर है मेहर की मक़ामी अदालत डॉक्टर गुलाब बैंस के क़त्ल केस के जवाबदार के फाही की सज़ा ॿुधाए छॾी है। अमांखे अहम ख़बर ॾियूं पिया 9 साल क़त्ल थियल डॉक्टर के केस में माशूक के सज़ा ॿुधाई वई है, जॾहिं त 5 साल अॻु जवाबदार साॻे फ़ैसिले खां हाई कोर्ट में चैलेंज कयो हो। अदालत जवाबदार की अपील रद्द कंदे फाही जो फ़ैसिलो बरक़रार रखियो है। अपडेट कयूं पिया मेहर की मक़ामी अदालत डॉक्टर गुलाब बैंस के क़त्ल केस के जवाबदार के फाही की सज़ा ॿुधाए छॾी है। 9 साल क़त्ल थियल डॉक्टर के केस में माशूक बैंस के सज़ा ॿुधाई वई है। इन जा तफ़सील मालूम कंदासीं मेहर मां मंज़ूर मैसर खां। मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां फर्स्ट एडिशनल सेशन जज गुलाम यासीन कोलाची की अदालत पारां 9 साल अॻु मेहड़ भरिसां ॻोठ दाऊदोरो में डॉक्टर गुलाब बैंस के क़त्ल केस में जवाबदार माशूक बैंस के फाही की सज़ा ॿुधाए छॾी है। 5 साल अॻु साॻी अदालत साॻे फैसले में फैसले के जवाबदार पारां हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो, जेको अदालत सेशन कोर्ट जो फैसलो बरक़रार रखंदे जवाबदार माशूक बैंक के फांसी ॿुधाए जवाबदार के जेल मोकिले छॾियो है। जी ठीक है मंज़ूर, बड़ी मेहरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करने लाइ।